नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठ इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। इक़्तिसादी राब्ता कमेटी सनअतुनि लाइ गैस जी क़ीमतुनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईसीसी घरेलू वाहिपेदारनि लाइ गैस महांगी करण जी तजवीज़ रद्द करे छॾी। कैप्टिव पावर प्लांट्स लाइ टैरिफ में 500 रुपया फी MMB2 जी वाध। कैप्टिव पावर प्लांट्स लाइ टैरिफ 3000 खां वधाए 3.5 रुपया फी MMB2 मुक़ररु। ओगरा गैस जे क़ीमतुनि में 5.78% ताईं वाध जो फ़ैसिलो कयो हो। अवां खे आगाह कंदासीं ख़ज़ाने वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठ इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। इक़्तिसादी राब्ता कमेटी सनअतुनि जे लाइ गैस जे क़ीमतुनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईसीसी घरेलू वाहिपेदारनि जे लाइ गैस महांगी करण जी तजवीज़ रद्द करे छॾी। कैप्टिव पावर प्लांट्स लाइ टैरिफ में 500 रुपया फी MMBTU2 जी वाध। कैप्टिव पावर प्लांट्स लाइ टैरिफ 3000 खां वधाए 3500 रुपया फी MMB2 मुक़ररु कई वई। ओगरा गैस जी क़ीमतुनि में 25.78% ताईं वाध जो फ़ैसिलो कयो हो।